जी बिल्कुलु, असां हिन वक़्तु पुलिस हेडक्वार्टर में मौजूदु आहियूं। इज्तिमाही ज़्यादती जी शिकार नारी आसिया खोसो पंहिंजे ॾाॾी समेत जेको आहे अॼु एसएसपी ऑफिस पहुती आहे, जॾहिं त नारी आसिया खोसो ऐं उनजी ॾाॾी केस जी जेका फ़रियादड़ा नूर ख़ातून हिन वक़्तु जेका वोमन कंप्लेंट सेल में मौजूदु आहिनि ऐं हिननि जेका दरख़्वास्त बि जेका आहे उहा वोमन कंप्लेंट सेल में जेका उहा जमा कराई आहे। उन में ॼाणायो वियो आहे त 3 खां वधीक जेके जवाबदार असांजे घर में घिरिया। नारी जेको इज्तिमाही ज़्यादती जी शिकार आसिया खोसो हुई, उनखे जेका अगवा करण जी बि कोशिश कई वई हुई हथियारनि जे ज़ोर ते। हिन वक़्तु जेके आहिनि केस जी जेका फ़रियादड़ नूर ख़ातून तोड़े इज्तिमाही ज़्यादती जी शिकार नारी आसिया खोसो असां सां गॾु मौजूदु आहिनि। वधीक उन्हनि खां पुछा कंदासीं त वधीक उहे छा था ॿुधाइनि। अमा, तव्हां नालो? नूर खातून। अमा, इहो तव्हां ॿुधायो त तव्हां अॼु एसपी ऑफिस छो आया आहियो? इहा बि आया आहिनि त इहा चवनि था आसिया खोसो हाज़ुरी नथो ॾे, पुलिस जी मथां हाज़ुरी न ॾे, इन जे तासब जे करे आसिया ॾे आया आहिनि, ज़बरदस्ती करे आया आहिनि। अमा, तव्हां हिते जेका कंप्लेंट सेल आयो त तव्हां इहो चओ दरख़्वास्त में ॼाणायो त आसिया खे अगवा करण जी कोशिश कई वई आहे। हिते दरख़्वास्त ॾियण असां आयासीं, आसिया खोसे जी अगवा करण आया आहिनि। आसिया खोसो छो हाज़ुरी ॾिए थो? अच्छा, जवाबदार धुर पारां जेके इहो प्रेशर विधो वञे थो त जेके नारी आसिया खोसो अदालत हाज़ुरी थी न अचे। अदालत हाज़ुरी चए, आसिया खोसो न अचे। अच्छा, जीअं उहा न ईंदी त जवाबदारनि खे जेको आहे फ़ाइदो थींदो? फ़ाइदो थींदो, आख़िर पैसा वैसा वरितो अथनि। इहो आसिया खोसो न ईंदो त जवाबदारनि खे फ़ाइदो लॻंदो। इन जे करे जेके आहिनि उहे तव्हां ते प्रेशर विझनि था? इन जे करे असांजे मथां परेशान विझनि था, आसिया जे खोसे जो हमलो करनि था, खड़न जे लाइ चाहिनि था, धमकियूं ॾियनि था। अमड़, हाणे तव्हां छा एसएसपी खां या वसवारनि खां छा मुतालबो कंदो? असां चऊं था त असांखे इंसाफ़ मिले, असांखे इंसाफ़ मिले। जेके जवाबदार धुर आहिनि उन्हनि जेका अदालत में ज़मानत लाइ दरख़्वास्त बि दाख़िल कराई आहे। हाणे अगरि जो तव्हांजो न वेंदो अदालत, उन्हनि जी ज़मानत बि थी वेंदी। असां ज़मानत न कंदासीं। तव्हां उन्हनि खे ज़मानत ॾियण लाइ तव्हांखे एतिराज़ आहे? न न, असां ज़मानत खे असांखे एतिराज़ आहे, असां न कंदासीं। हा, असां जेके जो जवाबदार आहिनि उन्हनि खे ज़मानत न कराई। अमर, जेके तव्हांजे घर में जेके घिरिया आहिनि जवाबदार, उन्हनि जेके आहिनि आसिया खे अगवा करण जी कोशिश कई आहे, उन्हनि मां घणा जवाबदार पुलिस गिरफ़्तार कया आहिनि? हिकिड़ो कयो अथसि। उनजो अमा नालो छा आहे? उनजो छोटू, हाजी छोटू। हाजी छोटू अगवा करण जी कोशिश कई आहे। हाजी छोटू, दरिया, शाहनवाज़, नवाज़, ॿिया 4 ॼणा हुया। अदी पोइ तव्हांजो एफआईआर न वरितो न उन जवाबदारनि जे लाइ? एफआईआर वरितो अथनि, पोइ हाणे मां असां कुराड़ी ज़ैफ़ा माण्हू, असांखे हाणे छा ख़बर। तव्हां एनसी वरितो, एफआईआर वरितो? एनसी वरितऊं। पको एफआईआर न दाख़िल न कयूं? अञा पको इंसाफ़ दाख़िल न कयो। हाणे तव्हांजो मुतालबो आहे त सभु जवाबदार गिरफ़्तार थियनि? असांजो मतिलबु आहे सभु जवाबदार गिरफ़्तार थियनि। असांखे ख़तरो आहे, मुंहिंजे आसिया खे ख़तरो आहे। असां सां इहो अदी आसिया पाण बि मौजूदु आहे। अदी, तव्हां इहो ॿुधायो त घणा ॼणा जेके आहिनि तव्हांजे घर में घिरिया हुया ऐं तव्हांखे जेका अगवा करण जी कोशिश कई हुई? 4 ॼणा। अच्छा, उन्हनि तव्हांखे माना उन्हनि वटि हथियार हुया? टिटीरी वाला। हाणे उन्हनि जो मुतालबो छा आहे जेको तव्हांखे जेको उहा अगवा कनि पिया, उहे तव्हांखे खणी वञनि पिया, उनजो मक़सदु छा हुयो? हाज़ुरी न भरो। सिंधी में ॻाल्हायो मां। सिंधी में न खाई। अच्छा, उहे चवनि था हाज़ुरी में न वञो। उन्हनि जो ज़ोर इहो आहे त हाज़ुरी ते न वञो। हाणे तव्हां हिते छा मुतालबो कंदो? गिरफ़्तार हुजे, सजन खे गिरफ़्तार। जी बिल्कुलु, अवां हिते नारी आसिया खोसो जी जेका आहे ॾाढी जेका केस जी फ़रियादड़ा नूर ख़ातून, उन सां गॾु जेका मुतासिरा नारी आसिया खोसो जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। उन्हनि जो इहो चवणो त असांजे जेके घर में 4 जवाबदार जेके हथियारनि जे ज़ोर ते घिरिया आहिनि, जॾहिं त उन्हनि पारां जेको आहे आसिया खोसो खे अगवा करण जी बि कोशिश कई वई आहे। हुननि जो इहो बि चवणु आहे त जेके जवाबदार धुर जेके हिन वक़्तु जेके इज्तिमाही ज़्यादती में मुलविस आहिनि, उन्हनि अदालत में जेका ज़मानत जे लाइ जेका दरख़्वास्त जमा कराई आहे, उनखां पोइ जेको आहे दबाव विधो वञे थो त असां जेके अदालत ॿुधणी ते पेश न थियूं, जीअं जवाबदारनि खे जेको आहे उहो ज़मानत मिली सघे। हुननि जेको आहे आईजी डीआईजी लाड़काणो तोड़े एसएसपी जेकबाबाद खां मुतालबो कयो त आसिया खोसो खे जेके अगवा कंदड़ जेके कोशिश कंदड़ जेके जवाबदार आहिनि, उन्हनि खे गिरफ़्तार करे असां सां इंसाफ़ कयो वञे। जेके बि जेके जवाबदार आहिनि उनजी जेका ज़मानत रद्द करण लाइ बि जेको आहे पुलिस समेत जेके अख़्तियारूं आहिनि, उन्हनि खे जेको आहे किरदारु अदा करणु घुरिजे। जी।